وارزق أهله من الثمرات من آمن منهم بالله واليوم الآخر قال ومن كفر فأمتعه قليلا ثم أضطره إلى عذاب النار وبئس المصير وإذ يرفع إبراهيم القواعد من البيت وإسماعيل ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. عن البراء بن عازب رضي الله تعالى عنه قال أمرنا رسول الله صلى الله عليه وسلم بعيادة المريض واتباع الجنائز وتشمية العاطس وإبرار المقسم ونصر المظلوم وإجابة الداعي وإفشاء السلام هكذا قال رسول الله صلى الله عليه وسلم. न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोहो कलम तेरे हैं चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है उसके मुंह में छाइयां मेरे मोहम्मद का चेहरा साफ है उसके मुंह में छाइयां मेरे मोहम्मद का चेहरा साफ है। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। जो भी 1445 की मक्का मुकर्रमा में हाजी सकोरन जे लाइ अरफात जो ॾींहुं जुमातुल मुबारक जो ॾींहुं ये तमाम निस्बतूं इन ॾींहं में अची करे गॾु थियूं आहिनि। अल्लाह पाक जो फज़ल थियो एहसान थियो अल्लाह से असांखे पहिरियां हाज़िरी दीदार में अल्लाह से असांखे अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ज़ुल्हज जो महीनो हले थो ऐं हिन हज जे बारे में अल्लाह तबारक व तआला असांजे दादे पैगंबर हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम के हुक्म फरमायो वअज़्ज़िन फिन्नास बिल हज्ज यअतूका रिजाला व अला कुल्लि ज़ामिरिन यअतीना मिन कुल्लि फज्जिन अमीक।
हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अल्लाह जे हुक्म सां काबतुल्लाह खे तयारु कयो, उन खां बाद में रब जो हुकुम दियो त इब्राहीम हाणे आवाज़ लॻाए, दुनिया वारनि खे ॿुधाए, उन्हनि खे सम्झाए त दुनिया वारो मुतवज्जो थियो अल्लाह जे घर जे तरफ़। काइनात जे अंदरि माण्हू बुतनि जी पूॼा कंदा हुआ, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उन्हनि माबूद ठाहिया हुआ। अल्लाह पाक सॼे क़ुर जे अंदरि सिर्फ़ु तबलीग जो हिकिड़ो नुक़्तो अहम क़ाइमु करणु फरमायो, या क़ौम उअ्बुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरुहु। अंबिया किराम खे अल्लाह साईं पैगाम ॾिनो त हे नबीओ पंहिंजे क़ौम वारनि खे वञी करे चओ इबादत कयो ख़ालिस अल्लाह जी ज़ात जी, जंहिं अल्लाह तबारक व तआला खां अलावा कोई बि इबादत जे लाइक़ न आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन नुक़्ते जो आगाज़ करणु फरमायो। उन वक़्त में उते को लाउड स्पीकर का अख़बार को मीडिया कोन हुयो, सिर्फ़ अल्लाह जो हुकुम हुयो। इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम खे पूरो कयो। उन वक़्त में इब्राहीम अलैहिस्सलाम अकेलो हुयो। अॼु लखनि जी तादाद में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे सदक़े अल्लाह इंसानियत ताईं पहुचाइणु फरमायो। लखनि जी तादाद में हाजी सबोरा सॼी दुनिया खां पंधु करे बैतुल्लाह जे अंदरि मक्कतुल मुकर्रमा में, मिना में, अरफात में, मुज़दलिफ़े में अची करे गॾु थी करे सिर्फ़ हिकिड़ो आवाज़ था लॻाइनि, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, लब्बैक अल्लाहुम्मा लक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। ए मुंहिंजा अल्लाह, मां हाज़िर आहियां, तुंहिंजे दर ते हाज़िर आहियां ऐं तोसां गॾु कोई शरीक न आहे। काइनात में ही जहान भी तुंहिंजो, हीअ दुनिया भी तुंहिंजी, हीअ आख़िरत भी तुंहिंजी। काइनात जे अंदरि तोसां गॾु कोई भी शरीक न आहे। अल्लाह तूं अकेलो आहे, तुंहिंजे दर ते मां हाज़िरी ॾिनी आहे। अरफात जो जेको मक़ाम आहे इहो अरफ़े जो क़ियाम हाजियुनि जे लाइ सभ खां वॾो रुकन आहे। जीअं हाजी जेकॾहिं कंहिं मजबूरी जे तहत अॻिते पोइते थी वियो त अरफ़े जो रुकन जेकॾहिं उनखे हिकिड़ो चंद घड़ियूं बि उनखे मिली वयूं त उनजो हज पूरो थी वेंदो, पर जेकॾहिं अरफात जे मक़ाम वारो टाइम उनखे न मिलियो त उनजो हज क़बूल कोन थींदो, हज थी वेंदो। अल्लाह पाक जो निज़ाम आहे। अल्लाह साईं पंहिंजे निज़ाम खे पंहिंजे कानून जे तहत हलाइण जो फरमायो। सो उते हाजी सगोरा हज कनि पिया ऐं इमाम साहब मस्जिद अक़ीक़ जे अंदरि ख़ुतबो ॾींदो, उन खां बाद में हाजी मुज़दलिफ़े जे तरफ़ रवाना थींदा। इहे सभु जेके बि अमल आहिनि, एहराम ॿधणु, लखनि जा ख़र्च करणु, जहाज़ ते चढ़ी उते पहुचणु, उते पंध जूं तकलीफ़ूं बर्दाश्त करणु ऐं पंहिंजे घर वारनि खां परते सफ़र में वञी करे पहुचणु, इहे सभु जो सभु जेकॾहिं आहिनि त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी रज़ा जे लाइ। अल्लाह जी रज़ा आहे त पोइ इहे सभु अमल बहितरीन आहिनि, क़ाबिल क़बूल आहिनि। जेकॾहिं अल्लाह पाक जी रज़ा नाहे त इहे सभु जो सभु अमल रायगान आहिनि, ख़तमु आहिनि ऐं इन्हनि अमलनि में कंहिं बि क़िस्म जो वज़न बाक़ी न रहंदो। अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जॾहिं इंसान खे शामिल थी वञे त रब जी रज़ा जे लाइ सभ खां पहिरियां त इंसान जेको भी अमल कंदो, नेक अमल कंदो, अल्लाह पाक खे राज़ी करण जे लाइ। जॾहिं रब खे राज़ी करण जे लाइ अमल कंदो त पोइ उनजे दिलि जे अंदरि अॻिते बदिले जो या अॻिते हली करे कंहिं बि क़िस्म जो कीने, हसद ऐं साड़ जो गुमान न रहंदो। पर जेकॾहिं अल्लाह जी रज़ा मतलूब न हूंदी, दुनिया वारनि जो ॾेखाव मतलूब हूंदो या पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करणु मतलूब हूंदो त पोइ इहो इंसान अॼु त रब जी रज़ा जे ख़ातिर खणी नालो वठी माफ़ कंदो, उन सां मामलात हलाईंदो, सुभाणे वरी उनजे दिलि में खोट पैदा थींदो। चवण जो मक़सदु त जेकॾहिं अमल अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर आहे त
अल्लाह तबारक व तआला उन खे क़बूल भी फरमाए थो। उन जी क़बूलियत जी वॾे में वॾी निशानी इहा आहे त हाजी सगोरो मोटी अचे ऐं मोटी करे पंहिंजे बाक़ी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारे। इहा सभ खां वॾी हज जे क़बूल थियण जी निशानी आहे। बाक़ी जेकॾहिं अमल करण खां बाद में इंसान खे अञा वधीक तकबुर अची वञे, अञा वधीक वॾाई अची वञे, अञा वधीक हुनजे अंदरि ख़ुराफ़ात अची वञे, त ईअं सम्झो त इन अमल जे मथां शैतान जी जेका आहे पकड़ थियल आहे, शैतान जो कंट्रोल आहे। इहो अमल इन जो अल्लाह पाक जी रज़ा जे ख़ातिर न आहे। माण्हू नमाज़ त पढ़े थो, पर नमाज़ खां बाद में अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर कंहिंसां चङाई करण जे लाइ तयारु न आहे, कंहिंसां अॻिते वधी करे उनखे हथ वधाइण जे लाइ तयारु न आहे, कंहिं इंसान जी मदद करण जे लाइ तयारु न आहे, त पोइ सम्झो त इन जो अमल पंहिंजी जाइ ते, पर इहो आहे शैतान जे हथ। असां में केतिरा ई नेक अमल हूंदा आहिनि। जेकॾहिं मां हिते वेही रुॻो तबलीग कयां ऐं ॿिया जेके शरीयत जा हुक्म आहिनि मामलात जे अंदरि पंहिंजो अमल अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म वारो न हुजे, त पोइ सम्झो त इहो अमल सिर्फ़ु दुनिया खे ॾेखारण जे लाइ आहे, अल्लाह पाक जी रज़ा जे लाइ कोन्हे। पंहिंजे अमल ते इंसान कॾहिं बि नाज़ न करे। ऐं तकब्बुर अहिड़ी शइ आहे, तकब्बुर अज़ाज़ील राख़ार कर बज़िंदा में लानत गिरफ़्तार कर। तकब्बुर शैतान खे अहिड़ो ख़ार कयो, हमेशह लानत जे क़ैद जे अंदरि गिरफ़्तार करे वञे छॾे। त अवां ॾिसो त हाजी सगोरा जॾहिं हज जे लाइ वञनि था, पंहिंजा काटनि जा लिबास लायो, महांगा कपिड़ा लायो, पंहिंजा जेके बि ठाठ बाट आहिनि सभु छॾियो, इहे पंहिंजा बूट बि लाहियो, सनी दुपटी हवाई चप्पल पायो, एराम पंहिंजे जिस्म ते पायो, मथो उघाड़ो हुजे, जीअं क़यामत जे ॾींहुं अल्लाह वटि पेश थींदा। ॼण त उन वांगुरु इंसान पंहिंजो पाण खे हज जे अंदरि अल्लाह जे साम्हूं पेश थो करे त मुंहिंजा अल्लाह मां कुझु बि न आहियां, सभ खां वॾी ज़ात जे करे आहे त को अल्लाह बि आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम बि अल्लाह जे हुक्म जे ख़ातिर बैतुल्लाह खे तामीर कई। अल्लाह से फरमाए सवैद क़ाल इब्राहीम रब्बि जअल हादा बलदन आमिना वरज़ुक़ अहलहु मिन अथ-थमरात मन आमन मिनहुम बिल्लाहि वल यौमिल आखिर। इब्राहीम अलैहिस्सलाम चयो मुंहिंजा अल्लाह हिन शहर खे अमन वारो बनाए, हिन अहल वारनि खे रिज़्क़ ॾे, समरात ॾे, ख़ासि करे जेके ईमान आणनि था अल्लाह ते ऐं आख़िरत जे ॾींहं ते। अॼु तव्हां ॾिसो अॻे ज़माने में जेके हज में तकलीफ़ हूंदियूं हुयूं, अॼु उन जे मुक़ाबले में हज अयाशन वारो हज आहे, अयाशन वारो हज आहे। हे हाजी ॾेखारनि पिया त मिना जे अंदरि जेके उन्हनि खे बेड मिलिया आहिनि, बेड VIP 5 स्टार होटल में एसियूं लॻल आहिनि, साईं मुंहिंजे चयो उहे वरी ट्रॉल इहे हर क़िस्म जूं खणियूं, हर क़िस्म जो मतिलबु सहूलियत जो सामान खणनि था, कॾहिं त खाइण पीअण जे लाइ मिठाइयूं, इहे ड्राई फ्रूट हले छा हुजा, जीअं न को माण्हू पिकनिक ते वेंदो हुजे। सो असुल जेको हज आहे, जीअं चवंदा आहिनि न त जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे हज जे करण जी पैसनि जी ताक़त न आहे, मन इस्तता इलैहि सबीला, हज उनजो थींदो जंहिंखे ताक़त हुजे। ताक़त न आहे त कम अज़ कम पंहिंजे घर में पंहिंजो अबो अम्मा मौजूदु आहिनि, अवां उन्हनि जी ख़िदमत कयो ऐं उन्हनि जी ज़ियारत कयो। अल्लाह अबे अम्मा जी ज़ियारत जे करे बि मक़बूल हज जो सवाबु अता थो फरमाए। जॾहिं घर में वेंदे में मौजूदु आहे, सिर्फ़ु ज़ियारत न त वरी ॾिसी करे चकर हणी मोटी अचे, बल्कि क़ुर फरमाए त तव्हां उन्हनि जे कम में कमु अचो, जॾहिं उन्हनि खे शदीद ज़रूरत हुजे। सुभाणे इहे अबो अम्मा न हूंदा, दुनिया जूं सभु सहूलियतूं तव्हांखे मिली वञनि, पर अबे अम्मा जी ग़ैर मौजूदगी वारो दुख तव्हां न कॾहिं कोन विसरो। सो मुंहिंजा दोस्तो, इहे हज जा ॾींहं आहिनि, हज जेको हुते अॼु थिए थो। असां वटि जेके आहिनि तकबीरात तशरीफ़ जूं 9 ज़ुल्हज जे फजर जी नमाज़ खां 23 ज़ुल्हज जी असर जी नमाज़ ताईं मुसलमान मर्द हुजे औरत हुजे, मर्द जमात सां नमाज़ पढ़ंदो, हुते तकबीर हणंदो, हिकिड़ो दफ़ो तकबीर हणणु वाजिबु आहे, बुलंद आवाज़ सां मर्द जे लाइ, औरत जे लाइ आहिस्ता आवाज़ सां अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द।
इहा तकबीर 9 ज़ुल्हज जी फजर जी नमाज़ खां शुरू थींदी ऐं 13 ज़ुल्हज जी असर नमाज़ समेत इहा तकबीर हणंदी। माना छंछर जी फजर नमाज़ खां तकबीर शुरू कबी, जमात सां पढ़े या इत्तेफ़ाक़ सां न पढ़ी सघे जमात सां अकेलो पढ़े, ॿिन्ही सूरतुनि में तकबीर हणंदी। औरतुनि खे बि घर में ॿुधाए थो उहे बि तकबीर हणंदियूं। 13 ज़ुल्हज जेका थिए थी अरबा जी ॾींहुं शाम जो असर जे टेपारी जी नमाज़ ताईं इहा तकबीर हलंदी। ऐं इन्हनि ॾींहंनि में तव्हां जेकॾहिं 9 ज़ुल्हज जो अरफ़े जे ॾींहं जो उते अरफ़े जो ॾींहुं अरफ़ात जो सऊदी अरब जे अंदरि अॼु आहे, सुभाणे असां वटि अरफ़ात जो ॾींहुं अॼु आहे, सुभाणे माना छंछर जो ॾींहुं इहो रोज़ो रखंदा। हिन जे बारे में साहबी फरमाया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको अरफ़ात जो रोज़ो रखंदो अल्लाह पाक उन जा गुज़िरियल साल ऐं ईंदड़ साल जा सगीरा गुनाह रब साईं माफ़ करण जो फरमाए। जंहिंखे तौफ़ीक़ हुजे रखे अल्लाह पाक दुआ आहे अल्लाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वासिर दावा अल्हम्दुलिल्लाह।